साध संगत जी सेवा करे साध संगत जी सेवा करे साध संगत जी सेवा करे साध संगत जी सेवा जिता मिलंद मिठड़ा मेवा 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 कैसा मिलंद मिठड़ा मेवा करे साध संगत जी सेवा करे साध संगत जी सेवा साधन जी जे सेवकन दे तो साधन जी जे सेवा कंदे तू लोक बिन्ही सुरहो रह दे तो साधन जी जे सेवा कंदे तू लोक बिनी सुर हो रहंदे तू जमपुर जा दुख ना सहदे तो राम जमपुर जा दुख ना सहदे तू ओ लहंदे सुख अखीवा तो लहंदे सुख लहंदे सुख अखीवा कर साध संगत जी सेवा कर करे साध संगत जी सेवा साधन जी से सेवा साधन जी सुखदाई सेवा साधन जी सुखदाई वेद पुराणन साख सुनाई सेवा साधन जी सुखदाई वेद पुराण साख सुनाई गोविंद मुख सा मैं मगाई राम गोविंद मुख नारद कई निश्चेवा नारद कई निश्चेवा कर साध संगत जी सेवा करे साध संगत जी सेवा सैना सधना धना सुधरिया सेना सदना धना सुधरिया वाल्मीक रविदास उधरिया सेना सदना धना सुधरिया वाल्मीक रविदास उधरिया वासा सब पार उतरिया
सेव सदाई कहते ऊंचे मूर्ति छाई संत जी कर सेव सदाई सेवा ते थी परसन साई सेवा तेरी परसन साई तो खेड़ी दे मुक्ति अभिवा मुक्ति अभिवा कर साध संगत जी सेवा कर साध दीन मुक्ति अभिवा कर साध संगत जी सेवा कर साध संगत जी सेवा कर साध संगत जी सेवा जिन मिलंदे मुक्ति मेवा जिन मिलंदे मिठड़ा मेवा जिन मिलंदे मिठड़ा मेवा मिलंदे मिठड़ा मेवा मिलंदे मिठड़ा मेवा कैसा जिता मिलंदे मिठड़ा मेवा कैसा साध संगत जी सेवा कर साध संगत जी सेवा प्रेम साचो श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजने योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम श्री राम ये सेवा जो अखर अहिड़ो उत्तम आहे जो सॼी दुनिया में ॿियूं कहिड़ियूं बि ॻाल्हियूं हुजनि पर सेवक सभिनी खां ऊचो हूंदो आहे ईअं त चवंदा आहिनि भाई बड़ो सो सेवक साईं ते चारों युग परमान चइनी युगनि में हिकिड़ो ईअं सम्झण जी ॻाल्हि आहे चइनि युगनि में साॻी ॻाल्हि हूंदी न आहे हूंदी साॻी ॻाल्हि आहे भई सतयुग में चवंदा तप कबो हो राम जपो बि हो द्वापर में यज्ञ कबा हा पर सेवा सतयुग में भी हुई त्रेता में भी हुई द्वापर में भी हुई कलयुग में भी है भले पीउ खे पुट हुजनि चार पर जेको सेवा कंदो उनखे अॻिते लिखींदो जेको सेवा न कंदो उनखे घटि पर सम्झो भाई चार पुट हुजनि चइनी पुट खां पोइ वरी सेठ खे हिकिड़ो नौकर बि हुजे घणे में घणी उहो नौकर सेवा कंदो हुजे घणो दर्जो कंहिंखे ॾींदो पीउ पंहिंजे पुट खे ॾींदो सेवा न कंदो न सेवा वारे जो दर्जो सभिनी खां ऊचो आहे जिते सेवा पुॼंदी आहे उते ॿियो केर बि न पहुची सघंदो आहे ऐं सेवा ते राज़ी परमात्मा पाण थींदो आहे पोइ परमात्मा पाण बि चवंदो आहे मां जेकर सेवा कये छाकाणि इन जहिड़ो कोई साधन दुनिया में आहे कान हींअर तव्हां ॿुधी आया भई रसायन विद्या उहो सेवा करे सिखियो ईअं शास्त्रनि में खोड़ ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि कोई पढ़ण में होशियारु हुआ गुरूअ जी जेका बि ॻाल्हि चवनि यादि करे ॿुधाईंदा ठाहे गुरूअ खां बि होशियारु निकिरी पवंदा पर जिन सेवा कई उहे ऊचा जिन सेविया तिन पाया मान नानक गावे गुणी निधान सेवा वारो सभिनी खां ऊचो हलंदो उन खां ईअं सम्झो कंहिंखां सभिनी खां ऊचो छो थो चवां भॻवान खां बि मथे हलंदो आहे छो सेवा करण वारो थियो न जंहिं दर्जे ते सेवा माण्हूअ खे पहुचाईंदी आहे उन दर्जे ते केरु ॿियो पहुची कोन सघंदो कंहिंजी ताक़त न आहे सेवा वारो सभिनी खां अॻिते हलंदो भॻवानु राम चयईं हनुमान खे त तो मुंहिंजी हेॾी सेवा कई आहे तुंहिंजे हिकु हिकु उपकार ते एकई कस्योपकारेण दास्यामी शिरम ते हित तुंहिंजे लाइ मां सुर ॾेई छॾियां तुंहिंजे हिकु हिकु उपकार जे पुठियां मां पंहिंजो सुर ॾियां
कपी मैं तुमसे उड़न कब नाही। राम चयो मां तोखां कॾहिं भाई उड़न थी सघां, माना भाई तुंहिंजो कर्ज़ लाहे सघां, ईअं थींदो ई कान। प्रति उपकार कहूं करऊं का तोरा, सन्मुख होई न सकत मन मोरा। राम चयो तो एॾो मुंहिंजी सेवा कई ऐं तोॾे न्यारे नथो सघां, मुंहिंजो कंध हेठि आहे। सेवक जो हेठि थींदो आहे, पर राम चए थो त छा कयां, तो मुंहिंजी एॾी सेवा कई आहे, मां तुंहिंजे खां ईअं मथे खणी ॻाल्हाए न सघंदुमि, तूं जीअं चवंदे डन। भगवान सेवक लाइ छा कंदो आहे? गुरु नानक साहिब लिखियो आहे, अपने सेवक की आपे राखे आपे नाम जपावे। नाम जपण जी ज़रूरत सभिनी खे हूंदी आहे, नाम में मन लॻंदो कोन्हे, पर जेको न शेवादारी आहे, जीअं भॻवान जी सचपच सेवा करे ई थो या संतन महात्माउनि जी सेवा बि करे थो, पोइ हाणे केॾी महिल नाम न जपे सघे त छा कयूं? न थींदो न, भॻवान तो आऊं जपींदुमि न। सूरदास हो मन में भावना आयसि त मां 1.25 लख श्री कृष्ण भॻवान जा पद ठाहियां, टाइम पूरो थी वियुसि, 1.25 लख ठाही, 50,000 बाक़ी आहे, 1.5 लख बाक़ी हुओसि, थोड़ा न थींदा आहिनि। असां त जीवन में 1.5 लख भॼन पढ़ी बि कोन सघंदासीं, हुन त ठाहे घणा 1.25 लख ठाहे छॾी। भॻवान जस टाइम पूरो थिए हलणो पवंदो, चई पर मुंहिंजी इहा भावना आहे, चई तुंहिंजी ॻाल्हि पूरी, इहे भॼन मां थो ठाहियां, तुंहिंजा भॼन तुंहिंजा 1.25 लख बराबरि ठहंदा, तो 1.25 लख ठाहिनि, 1.5 लख मां थो ठाहियां, नालो तुंहिंजो। पोइ चवनि था जिते श्याम ऐं सूरदास, सूर ऐं श्याम पियल आहे, त उहो कृष्ण भॻवान जो ठहियलु आहे, सूरदास जो न ठहियलु आहे। ऐं जिते ख़ाली सूरदास लिखियलु आहे, उहो न सूरदास जो भॼन। यदि वातादि दोषेण मद भक्तो, मुंहिंजो भगत जेकर वातादि दोष सां, हींअर मौसम पियो हले न, कंहिंखे बुखार थी पए, हाँ सुबह जो जंहिंजो नेम हुजे भई मां 5 बजे उथी नाम जपियां, त कीअं उथंदो? हू त ॾके पियो, हो त बुखार में पियो आहे। भॻवान चए थो उन जी जॻह ते आऊं अची करे नाम जपे, न हुन टाइम पूरो करे वेंदो आहे। वेद में लिखियलु आहे, पंहिंजी ॻाल्हि न ॿुधाईंदो, हुनखे सलो कढी ॾिसो, मंत्र कढंदो, पढ़ी ॾिसो। सेवा वारे जो ॾाढो ऊचो मान लिखियलु आहे, जेतिरी ॻाल्हि चओ ओतिरी घटि आहे। साईं लिखनि था, जेकर तूं साधन जी सेवा कंदे त 2 लोकनि में सुरहो थींदे। साधन जी जे सेवा कंदे तूं लोक 2 सुरहो रहंदे, तूं हिते बि सुरहो थींदे ऐं उते बि। उरहो किथे बि कोन थींदे, ॾुखियो किथे बि कोन थींदे, हिते बि मौज में रहंदे, उते बि मौज में रहंदे। ऐं सेवा वारो करी मौज में न रही थींदो ई न आहे। ख़ाली सेवा करे, सची दिलि सां करे, सची भावना सां करे, सेवादारी बणजी सेवा करे, अभिमान न करे। सेवा करहो सेवक बन के अपना आप गंवावे जी, निष्कामी निर्मानी हो के चित्त से सेवक मावे जी। दिल सां सेवा करे, मन सां बेमनो नथी करे। क्रोध ईर्षा कभी न करे, हरदम दास जनावे जी, सदाई पाण खे दास समझे। क्रोध न करे, कावड़ न करे, कंहिंसां ईर्ष्या न करे। निष्कामी निर्मानी होके स्वामी के गुण गावे जी, सदाई पंहिंजे स्वामीअ जा गुण गाए, उनजी निंदा न करे, उनजे घटि वधि न चए। कहे त कहे टेऊं सो सेवादारी, मन इच्छित फल पावे जी। उनखे मन इच्छित फल जेकी चाहे उहो थींदो, जेकी चवे सो थींदो। जो काज कीअं आहे, जो नानक दास मुख ते जो बोले, इहा उहा सच होवे। जो मांगे वो जेकी ठाकुर खे चए हीअं कर, माना ईअं थिए, उन में ॿियो कुझु थियण वारो आहे ई कान। सेवक जो मान सभिनी खां ऊचो आहे। हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे, ईअं त राम जो नाम सभ खां ऊचो आहे, पर सेवा उन खां बि किथे ऊचो दर्जो खणी वेंदी आहे। छाकाणि त हरि से बड़ा हरि का नाम, नाम से बड़ा नाम का काम। जेको काम कमु आहे इहो इन खां ई मथे हलंदो, हेठि न हलंदो। जमपुर जा दुख न सहंदे, तोखे यमराज बि कुझु न करे सघंदो। सेवा वारे सेवा करे, जीअं ॿियो कमु न कई, चई सेवा कई न, बसि हाणे बि कंहिंजी ज़रूरत ई कान्हे। मां हीअ ॻाल्हि पहिरीं ॿुधाई त हिकिड़ो व्याकरण शास्त्र जंहिं ठाहियो आहे, उहो दिमाग़ जो थोरो घटि हूंदो हो, पर अहिड़ो अथई अॼु ताईं अहिड़ो दिमाग़ कंहिंजो थियो ई न आहे। एतिरो वरी हुन लिखियो बि आहे। कीअं लिखियईं? सेवा कंदो गुरूअ जी। गुरू चएसि यार तूं मुंहिंजी सेवा त करी थो ॾाढी सुठी, ऐं ख़ुशि बि आहियां, पर कुझु पढ़ त सही न।
चई मुंहिंजे पढ़ाई में मन टकियो ई न लॻंदो आहे, तुंहिंजी सेवा कयां थो न। चई यार आऊं बि ख़ुशि आहियां तुंहिंजी सेवा में, नाराज़ कोन आहियां, पर पढ़ंदे त तुंहिंजे कमु ईंदई, मां बि ख़ुशि थींदुमि, हींअर बि ख़ुशि आहियां तुंहिंजी सेवा में। चई मुंहिंजो सेवा खां सवाइ ॿिए पासे मन लॻे ई नथो, आऊं ख़ाली तुंहिंजी सेवा वेठो कयां, बसि इहो मूंखे घणेई आहे न, मूंखे पढ़ाई लिखाई में मन कुझु सम्झाई कोन थो। चई पुट पढ़ाई सुठी अथई, कमु ईंदई। चई तव्हां चओ बि था, मूंखे बि सम्झ में ॻाल्हि अचे थी, पर मन ई नथो लॻे त आऊं छा कयां, मूंखे तव्हांजी सेवा मिली न, घणे थी वियो, हाणे मूंखे पढ़ाई वढ़ाई जी दिलि कान्हे, मूंखे मन ई नथो लॻे, ऐं किताब खोलियां थो त ॼण दिलि जॾहिं ऊंधो करे वापसि वरी वेही रहां। चई हाणे हीअं कर, ॿियो कुझु न कर, मुंहिंजी सेवा कई थी, आऊं बि तोते राज़ी आहियां, हीअ वञो 15 ॾींहं भॼन कर, तो न भॼन कई सम्झो, कुझु नाम जपे, शंकर भॻवान जो मंत्र नहीं उहो जपे, भॻवानु शंकर दर्शन उनखे बि ॾिनो, ॿियनि खे बि ॾिनई। पोइ अहिड़ी हुन 4000 सूत्र नियम हिकिड़ा थींदा आहिनि ग्रामर जा, उहे हुन लिखी। ऐं जेको न सभिनी खां होशियारु छोकिरो हो, माण्हू जो न कमु थिए त वरी थोरो मन में मान अभिमान थींदो ई आहे, इहा माया आहे परमात्मा जी, तंहिंखे केरु रोके न सघे। सिधो गुरू वटि कोन खणी आयो, जंहिं गुरूअ चयसि तो ही भाई मंत्र पढ़, शिव भॻवानु राज़ी अथई, तूं 15 ॾींहं वेही मथो कर, 14 ॾींहं हुन कयो, 14 ॾींहंनि में भॻवानु हुनखे दर्शन ॾिनो ऐं उनखे मंत्र ॾिनई, सभु ॻाल्हि ठही वई। 4000 सूत्र बि लिखी छॾी 14 ॾींहंनि जे अंदरि, भॻवान जी कृपा थियसि। पर खणी वरी कंहिं वटि आयो, जेको न उन गुरूअ वटि सभिनी में होशियारु छोकिरो, उन वटि खणी आयो, कात्यायन वटि खणी आयो, हिन नालो पाणिनी हो। हुन ॾिठी अड़े मूंखां हेॾो होशियारु, चई थो 4000 नियम लिखिया अथई, इन्हनि सभिनी में ग़लती, हिकु हिकु नियम मां हिकु हिकु ग़लती, 4000 ग़लतियूं कढी ॾिनई। खार लॻसि, मुंहिंजियूं ग़लतियूं, 4000 नियम ठाहिया अथमि, ग़लतियूं कढी अथई। चई तो मुंहिंजी ग़लतियूं कढियूं न, मुंहिंजी बेइज़ती कई अथई, अॼु राति जो तोखे शेर खाई वेंदई। चई मूंखे खाई वेंदो त तूं बि शेर तोखे बि खाई वेंदई। उहो 13 जो ॾींहुं हो, राति जो 14 थी ऐं ॿिनी खे शेर खाई वियो, ॿई मरी विया हिकु ई राति में। साड़ो आहे, की क्रोध आहे, ईर्ष्या, शेवा जो फल किथे रहे। पर उहे अॼु 8000 ॿई नियम आहिनि, भई 4000 नियम आहे, उन में जेका कमु ग़लती माना उन में काई घटिताई हुजे, हाँ ॿई कंप्लीट थी वरी। भई जेकर हीअ पेन आहे त हीअ पेन बराबरि आहे, पर हिन में ढकु कोन्हे, ढकु मिली वियो त बसि पूरी ॻाल्हि थी वई न, पूरी थी वई न पेन, त ग़लतियूं निकिरी वयूं त हाणे पको नियम ठही वियो। जीअं हिंदुस्तान जा कहिड़ा विद्वाननि जो हेतिरा नियम ठाहे सॼी संस्कृत खे ईअं ॿधी छॾिया, ॿोली ठाहे छॾिया, पर सेवा जो फल आहे। गुरू ॾिठो त ॿई दफ़ा मरी यारी छा, वरी चई भई दुनिया जो भलो करे यारी सेवा, सेवा करण वारो सभिनी खां ऊचो, उन जहिड़ो अॼु ताईं कंहिं नियम लिखिया ई कान्हनि, केरु लिखी बि नथो सघे। अहिड़ा नियम हुन लिखिया आहिनि। हींअर दुनिया में ॿिया हेतिरा माण्हू थिया आहिनि, घणेई संत विद्वान, घणेई ॻाल्हियूं लिखियूं आहिनि, सभिनी जी ॻाल्हि उन्हनि में काई ग़लती आई कान, अॼु ताईं उहे हलनि पिया। शेवा वारो आहे, उन सभिनी खां मान ऊचो हूंदो आहे। वरी लिखनि था, सेवा साधन जी सुखदाई, वेद पुराणनि साख सुणाई, वेद हुजनि, शास्त्र हुजनि, पुराण हुजनि, सभिनी सेवा वारे जी महिमा ॻाई आहे। भई हीअ सेवा करे थो त हिन जी महिमा सभिनी खां आहे। गोबिंद पाण भॻवानु श्री हरि पंहिंजे मुख सां उन शेवादारनि जी, हनुमान जी एॾी वॾाई कंदो आहे। हनुमान खे चवंदो आहे त तूं मूंखे, तुम मम प्रिय भरत ऐं सम भाई, जेतिरो मुंहिंजो भरत भाउ आहे उहो बि शेवादारी आहे। हनुमान त किथे वरी बि अभिमान कयो हूंदो, किथे भॻवान जो चयो मञियो हूंदई, किथे जेतिरियूं कथाऊं पढ़ो न बि मञियो अथई। भरत जी अहिड़ी ॻाल्हि ॿुधाइजे त भॻवान जो चयो न मञियो हुजे, ॿुधायो। आहे भरत बि शेवादारी, भाव भले आहे पर भाव जे दर्जे ते पहुतो आहे, न त भरत अहिड़ो आहे जो भॻवानु वॼाए त वॼंदो आहे, न त न वॼंदो आहे। छा चयूं, भॻवानु वॼाए त वॼंदो आहे, न त न वॼंदो आहे। जेकर भॻवानु चवाए त चवंदो आहे, न त न चवंदो आहे। जेका बि ॻाल्हि सम्झी सघो। भरत कंहिंजो अवतार आहे ख़बर आहे कंहिंखे? जीअं लक्ष्मण जेका शेषनाग जो अवतार, त भरत छा जो कंहिंजो अवतार आहे ख़बर आहे? हा, शंख आहे, शंख वॼंदो आहे, ईअं पियो आहे वॼंदो,
जॾहिं राम भॻवान खे खणी वॼाए तॾहिं वॼंदो आहे। त भरत कॾहिं ॻाल्हाईंदो आहे? भरत कमु कॾहिं कंदो आहे? जॾहिं राम उनजे मन में प्रेरणा करे। हाणे तव्हां खां हिकिड़ो सुवालु पुछंदुमि, भरत चयो राम खे मूं वटि हल, त राम जी प्रेरणा हुई की न हुई? पुछंदुमि न हर का ॻाल्हि, त ॻाल्हि सम्झो त सही। वरी भॻवानु चएसि त तोखे हेतिरा साल वेही करे राज हलाइणो पवंदई। चई ठीकु आहे हलाईंदुमि, पर कुझु सहारो ॾे। त उते बि वेही भॻवान जी खड़ाऊ वरितई। वरी हनुमान उतां लंघियो त हुन भरत तीर हई हुनखे केराई। राम जी प्रेरणा हुई की न हुई? मथो हणिजो न, छा आहे हिन में, काई वॾी ॻाल्हि न आहे। वरी हनुमान खे चई तूं हिन ते वेह, तोखे आऊं उते पहुचायां थो जिते राम वेठो आहे। पहाड़ सूधो हिन ते वेह। एॾी बाण में ताक़त हुअसि अलाए कोन हुअसि, ख़बर कान्हे। हिन वेठो ई कोन, कीअं ख़बर पए? या वरी किथे खणी चयो त भई वेठो बि हो। हींअर त उहा फरीदाबाद वियासीं त हुई हनुमान वेठो बाण ते। हुननि झांकी अहिड़ी कढी भई भरत हीअं बाण हलाए थो ऐं हनुमान बाण जे अॻियां वेठो आहे। वेंदो त कोन, जॾहिं वञे तरी, पर छोकिरो हो ऐं हुन अहिड़े हिसाब सां बाण ठाहियो जो पुठियां झुके न, झांकी ठाही। ऐं फोटू बि अहिड़ो मिलंदो आहे, वेठो त वेठो, न वेठो त वेठो, कंहिं ज़माने में वेठो हूंदो, कंहिं ज़माने में न वेठो हूंदो, पर हनुमान खे पहाड़ सूधो खणी लक्ष्मण वटि ठक पहुचाए छॾीसि। वरी राम आयो, राम जे चए सां सभु कमु कंदो हो। त लक्ष्मण हिकिड़ो ख़ाली राम खां सुवालु पुछियो, चई भरत खे जॾहिं ख़बर आहे त असां हेॾी मुसीबत में आहियूं, रावण मां न हुजां त मां जेकर भई सॼी सेना वठी तुंहिंजी मदद लाइ अची वञा। चई पर भरत इहे कॾहिं कंदो कोन। राम चयसि, सीरियल में ॾिसी ॾिसिजो, चई भरत ईअं कंदो कोन। चई पर छो? चयो बिना पुछे कमु न कंदो आहे। कंहिं चयो? राम चयो भरत जेको आहे बिना पुछे कमु न कंदो आहे। चई पर कंहिंखां पुछंदो? वरी वरी असांजे लिखे त भई भरत भॻवान खे भॻवानु सम्झंदो आहे, पोइ भॻवानु हुनखे पाण अॻियां चई न, पर गुरुजन वेठा आहिनि न। भॻवानु ॻाल्हि घुमाए वियो, भई गुरुजन आहिनि, वशिष्ठ खां अॻियां वठी पोइ ईंदो, उहो चएसि न त वशिष्ठ न वठी अचे। पर न, सेवा आहे उहा वॾे में वॾी आहे। हाणे हिकिड़ो तव्हांखां ख़ाली हिकिड़ो ई सुवालु पुछंदुमि, सेवा छाखे चइबो आहे? वॾे में वॾी सेवा कहिड़ी आहे, केरु ॿुधाईंदो? हा हा, केरु थो ॿुधाए? आज्ञा समनस साहिब सेवा, सो प्रसाद में सिर धर लेवा। भरत चयो वॾे में वॾी आहे, जीअं तव्हां चओ था जेटी सी, छा जीअं तव्हां चओ था तीअं बसि। करश्ये वचनम तव, इहा ई वॾी सेवा आहे। इन जहिड़ी काई आज्ञा मञण जहिड़ी, हुकुम मञण जहिड़ी काई ॿी सेवा न थी सघंदी आहे। वशिष्ठ मुनि ऐं राजा जनक वनवास में चित्रकूट में सभई वेठा आहिनि, वॾी सभा लॻी वेठी आहे। भरत खां सुवालु पुछियो वियो त भई हाणे तूं सभिनी में सभु तुंहिंजी ॻाल्हि था चवनि, हर का ॻाल्हि तुंहिंजे मथां जीअं तूं चईं, तूं राम लाइ छा थो करे सघी? हिकिड़ो सुवालु पुछियो, छा पुछईंसि? राजा जनक सॼी सभा जे विच में चईं हर को भरत भरत चए थो, राम बि चए थो भरत जीअं चए, हो बि चए भरत जीअं चए, सभु तुंहिंजी ॻाल्हि मथे था कनि। हाणे तूं ॿुधाए तूं छा थो चईं? चई चवंदुसि मां कीअं, चवण वारो त जेको आहे सो आहे, मालिक आहे, उहो चए। चए पोइ तूं हुन लाइ कुझु करे सघंदई? चई हा, करण लाइ छा आहे? उहो चए त मां मरी वञा। चई मरणु सवलो आहे, कॾहिं कॾहिं जीअण ॾुखियो थी पवंदो आहे। मरणु ॾाढो सवलो आहे, पर कॾहिं कॾहिं भई आज्ञा में उन हलणु जीअण इहो वरी थोरो ॾुखियो थी पवंदो आहे। तूं जीअरो रही सघीं थो भई उनखां सवाइ आज्ञा मञी करे हुकुम मञी सघीं थो। मरण त सवलो आहे, मरण त कोई वॾी ॻाल्हि न आहे। इन खां थोरो ॾुखियो कमु आहे, मरण खां बि जीअण थोरो ॾुखियो थी पवंदो आहे। जीअं लक्ष्मण ऐं उर्मिला जो किथे बि जंहिं बयानु ईंदो आहे, पर अॼुकल्ह जा कवि इन ॻाल्हि खे ध्यानु ॾींदा आहिनि। त भई तुलसीदास बि ताईं बि कंहिं लिखियो कोन उर्मिला जे बारे में, लिखण जी ज़रूरत न आहे। छो, जेका ॻाल्हि लिखबी आहे उहा ई ॻाल्हि भई प्रसंग खां सवाइ ॿी ॻाल्हि लिखणी न आहे। जिते वरी उनजी ॻाल्हि उर्मिला जी ईंदी आहे त उहा लिखी सघनि था।
प्रसंग में ॿियो प्रसंग घुसाइबो न आहे, पर अॼुकल्ह त असांजो दिमाग़ घणो आहे न, कहिड़ी बि ॻाल्हि किथे घुसाए छॾींदा आहियूं त ख़बर न पवंदी आहे। दिमाग़ घटि आहे या वधीक आहे, जेकी तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे। चवण जो मतिलबु त उर्मिला खे लक्ष्मण छा चयो हो, ख़बर आहे कंहिंखे? उर्मिला लक्ष्मण जी घरवारी हुई, चारई भाउर गॾु शादी करे आया हुआ। हिकिड़ी भरत जी घरवारी हुई, उन नालो बि कुझु न कुझु हूंदो हो, जेका बड़ौदे में अलाए छा ठहियलु आहे, विच शहर में मांडवी ठहियलु आहे, हा न। वरी शत्रुघ्न खे बि काई घरवारी, उन नालो बि कुझु न कुझु हो, जेको या हा हलो पाणे मथो खपाइजो न, घणनि खे ईंदो ई आहे, न ईंदो त हिक ॿिए खां पुछिजो। हिकिड़ो संत कथा पियो ॿुधाए त चई भाई तव्हांखे कुझु ज्ञान जिन ॻाल्हियुनि जी ख़बर आहे? चई हा साईं। चई हाणे तव्हांखे ख़बर आहे त मां वरी छा ॿुधायां, ठहियो कोन थो ॿुधायां। वरी ॿिए दफ़े आहे, चई तव्हांखे ख़बर आहे? चई यार हिनखे चऊं था ख़बर आहे त ॿुधाए कोन थो, चई न साईं ख़बर आहे कोन्हे। चई हाणे ख़बर ई कोन अथव तव्हांखे, वरी नई साईं मथो वेही खपायां छा? चई हाणे छा कयां ॿुधायो। चई भई ॿिए टे दफ़े आयो, चई छा ॻाल्हि आहे भई तव्हांखे ख़बर आहे? त किन चयो हा असांखे ख़बर आहे, किन चयो असांखे न ख़बर आहे। चई पोइ हिक ॿिए खां पुछियो जो मां वरी छा ॿुधायां? चई महाराज तूं त कुझु ॿुधाए न, ईअं कीअं? तव्हांखे कुझु ख़बर आहे त भरत जी घरवारीअ जो नालो छा, हुन त हिक ॿिए खां पुछी वठिजो, मां वरी ॿुधायां त वरी मज़ो न अचे। प्रेम सां चयो श्री राम। छा पियो ॿुधाए? उर्मिला खे लक्ष्मण छा चयो पंहिंजे घरवारीअ खे? कुझु चयईंसि? वेंदे वक़्तु जीअं सीता खां राम कुझु मोकिलायो, हुनखे कुझु घटि वधि चयईं, राम बि कुझु हुनखे चयो, सीता बि हुनखे चयो। चई आउं वञा थो, तूं हिते वेहजां, तूं मूंसां गॾु न हलिजे, तूं हलंदीअ मूंखे शेवा में थोरी घणी ॾुखियाई थींदी, पर हिकिड़ी तुंहिंजे मथां सख़्तु ड्यूटी आहे। कहिड़ी? अख मां पाणीअ ॻोढ़ो न ॻारिजांइ। हाणे ॿुधायो घणे में घणी ॾुखे में ॾुखी सेवा आज्ञा आहे की न आहे? माण्हू रोए त मूंखे ई अखे मां पाणी अची वेंदो, पर हुनखे न बि ईंदो, हा न। कमाल जी ॻाल्हि आहे, पर केरु मञे, ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। मञींदो त उनखे भॻवानु ओतिरो शान बि ॾींदो आहे। प्रेम सां चओ श्री राम। भरत खे जनक राजा चयो त पोइ तूं कुझु करे सघीं थो? चई साईं मरी सघां थो, मां पंहिंजो साहु ॾेई छॾियां। चई न, कॾहिं कॾहिं जीअणु ॾुखियो थी पवंदो आहे, जी सघीं थो? राम जो कुझु कमु करे सघीं थो? चई हा जीअं बि चए तीअं कंदुमि। चई पोइ पुछीसि छा थो चए, जेको चए उहो कर। चई मां त हिकिड़ी ॻाल्हि आहे, तूं वञी राज कर। चई हा कयां थो। कोई मतिलबु न निकितो सभिनी। हाणे केरु चए भरत खे भई तूं राम बि न मञे, हो बि न मञे, त आख़िर कीअं कजे? त भरत जेको आहे उहो आज्ञा मञींदो आहे। त भरत जहिड़ो हनुमान खे चई तो मम प्रिय भरत ऐं सम भाई, ईअं न त भाव आहे इन करे भाव खे मथे कयो राम, न शेवादारी खे मथे कंदो। त भरत बि शेवादारी आहे, पर राम हनुमान बि एतिरो ई शेवादारी आहे। चई तूं बि मूंखे उन जहिड़ो ई। जेको माण्हू शेवा करे थो त गोबिंद मुख सां महिमा ॻाई नारद कई निश्चय। नारद हेॾी ऊची पद ते पहुतो आहे। मूं तव्हांखे ॿुधायो त नारद जो दर्जो सभिनी खां ऊचा आहे। दैतनि में बि वेंदो आहे, देवताउनि में बि वेंदो आहे, माण्हुनि में, नंढनि में, वॾनि में, सिद्धनि में, संतनि में, और भॻवान खां बि मथे दर्जो आहे। छो जो नारद सेवा कई। जेको सेवा कंदो आहे सभिनी खां ऊचो हूंदो आहे, पर सेवा इहा हर कंहिंखे न मिलंदी आहे, भाग वारनि खे मिलंदी आहे। मता सम्झो भई तव्हांखे मूंखे मिली वञे, ईअं न। लड़ाई जे में हुन में फौज में नौकरी मिली वेंदी आहे, पर लड़ाई थींदी छा? जंहिंखे लड़ाई जो वरी मौक़ो मिले उहो भाग वारो आहे। त साईं लिखंदा 1 3 2 1 3 2 सेव सभागन त मिले, सेव सभागन, सेव सभागन त मिले, सेव सभागन, जिन जे अंगण अंदर गुरु संत अचन था। जिन जे अंगण प्रेम प्रेम के गुरु दर्शन ॾेखारे था। प्रेम भाव भगत ॾिसी प्रसन्न थियन था। प्रेम भाव भगत ॾिसी प्रसन्न थियन था। तिन जा जन्म जन्म सदा भाग खुलन था। तिन जा जन्म जन्म सदा भाग खुलन था।
मुख महिमा कहड़ी कया संधी वैरागिन मुख समया केड़ी कया संधि वैरागिन जिन जो मन संत गुरन अज्ञान में थो जिन जो मन संत गुर अज्ञान में थो मथो त निमी वेंदो आहे पर मन निमण थोड़ो ॾुखियो हूंदो आहे जे मन निमी वञे मथो निमे न निमे कोई न माण्हू हिते अची पहिरीं ई पवंदा आहिनि उनजे लेखे भई हीउ दर बंदि करे छॾियो आहे संत लीकाए मन तव्हांखे उहो परियां छुकी वेंदो न उहो त हेसि ताईं अची वेंदो न उनजे लाइ काई डोरी वोरी कान्हे मथे टेकण लाइ डोरी रखियल आहे हीअ ॾिसो था न हिन पासे मथे टेकण लाइ पर मन जे टेकण लाइ लिखियल आहे मन टेकण लाइ सॼो दर खुलियल ई आहिनि प्रेम सां हलिया अचो पर माण्हू मथो टेकाइण मन टेकाइण ॾुखियो सम्झंदा आहिनि मथो टेकाइण जिन जो मन संत गुरन अज्ञान में थो जिन जो मन संत गुर अज्ञान में थो छॾे तर्क दृष्टि सदा चरण चुमे थो छॾे तर्क दृष्टि सदा चरण चुमे थो करे तिन जी सेव सदा संग घुमे थो करे तिन जी सेव सदा संग घुमे थो कहे टेऊं तिन अपातो मोहबती मागन कहे टेऊं तिन अपातो मोहबती मागन बाबा सेव सभा गन त मिले सेव सभा गन सेव सभागन त मिले सेव सभागन सेव सभा गन त मिले सेव सभा गन सेव सभागन त मिले सेव सभागन सेव सभा गन त मिले सेव सभा गन सेव सभागन त